नए माली साल 2022-23 लाइ 9.5 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट अॼु पेश कई वेंदी। वफ़ाक़ी काबीना पघारुनि में 15 ऐं पेंशन में 5% इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। दिफ़ा लाइ 1586 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। NFC अवार्ड तहत सूबनि खे 4215 अरब रुपया मुंतक़िल थींदा। कर्ज़नि ऐं व्याज जी अदायगियुनि लाइ 3523 अरब रुपया रखण जी तजवीज़। बजट खसारो मईशत जे 5.5% ताईं रखण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट 800 अरब रुपयनि जी हूंदी। सरकारी मुलाज़िमनि जूं पघारुनि में इज़ाफ़े लाइ पार्लियामेंट हाउस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। सोचसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी मुलाज़िमनि सां मुलाक़ात मसइला हल करण जी ख़ातिरी। संदसि चवणु आहे त IMF जी शर्तनि बावजूदि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ग़रीब अवाम जो सोचे रहियो आहे। वज़ीर आज़म 10% पघारुनि में इज़ाफ़े जी तजवीज़ रद्द करे 15% इज़ाफ़ो कयो आहे। वफ़ाक़ी बजट में अवाम खे रिलीफ मिलंदो। तहरीक इंसाफ जे MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जी तदफ़ीन ते पुलिस ऐं वारसनि में तकरार। पुलिस पोस्टमार्टम कराइण खां सवाइ आमिर लियाकत जी तदफ़ीन जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। वारसनि जी दरख़्वास्त ते अदालत तरफ़ां सिविल सर्जन खे लाश जो मुआइनो करण जो हुकुम। शुरूआती रिपोर्ट खां पोइ आमिर लियाकत जो पोस्टमार्टम कराइण या न करण बाबति फ़ैसिलो थींदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी तहरीक इंसाफ ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ मईशत खे सहारे ते बीहारियो। जेकॾहिं समूरा टारगेट हासिल कया विया त ॿुधायो वञे मुल्की मईशत तरक़ी छो न कई आहे। नई माली साल जी बजट 14 जून ते पेश कई वेंदी। सिविल अस्पताल कराची में टेली मेडिसिन ज़रिए 1 लख ॿारनि जो इलाज कयो वियो आहे। लॉन्ग मार्च दौरान इस्लामाबाद में विगोड़न जो जिम्मेवार तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान करार। इस्लामाबाद पुलिस रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त फवाद चौधरी, ज़रताज गुल, सैफुल्ला न्याज़ी ऐं इमरान इस्माइल समेत ॿिया कारकुननि खे भड़काईंदा रहिया। तहरीक इंसाफ कारकुन हथियारनि ऐं डंडनि समेत इस्लामाबाद में दाख़िल थिया। इस्लामाबाद विगोड़नि ते कंट्रोल करण जी भरपूर कोशिश कई। तहरीक इंसाफ अगवान डॉक्टर यास्मीन राशिद, हम्माद अजहर, एजाज चौधरी जा गिरफ्तारी वारंट जारी। लाहौर में विगोड़न ऐं भंज ड्राह जे केस में अंदली बबास ऐं ॿियनि खे बि गिरफ्तार करण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां गवादर में घरेलू वाहिपेदारनि खे सोलर पैनल फराहम करण जो फ़ैसिलो। सोलर पैनल जी फराहमी लाइ 10 ॾींहं अंदरि मंसूबो पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त घरेलू वाहिपेदारनि खे सोलर जी फराहमी गवादर जे शहरनि लाइ हुकूमत जो तोहफ़ो हूंदो। मुस्लिम लीग काफ अगवान परवेज़ इलाही चयो आहे त मुल्की सियासत में एस्टेब्लिशमेंट खां सवाइ शयूं हली नथियूं सघनि। इमरान खान जा इत्तेहादी आहिनि, गुलाम न आहिनि जो ग़लति खे बि दुरुस्त करार ॾिनो वञे। मुस्लिम लीग काफ में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। पार्टी जे फ़ैसिले ते अमल थींदो। गॾिजी वेही मामला हल कया वेंदा। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां दुआ ज़हरा जे साहुरनि खे न हिसाइण जो हुकुम। अदालत जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ दुआ ज़हरा खे मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त आहे। खानपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 3 मुग़वी बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त 3 मुग़वियुनि खे धाड़ेलनि सां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो वियो आहे। शिकारपुर में मुग़वी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। SSP ऑफिस अॻियां धरणो। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि मुग़वी इनायतुल्ला सूमरे जी बाज़ियाबी लाइ 15 लख रुपया भोंग तलब करे रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 12वीं क्लास जे इम्तिहाननि जो पहिरियों ॾींहुं इम्तिहानी सेंटरनि ते बदनज़मी। कॉपी जी धुम। इंतिज़ामिया कॉपी रोकण में मुकम्मल तौर नाकाम। वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ ॿी वनडे मैच में पाकिस्तान जी बैटिंग। क़ौमी क्रिकेट टीम में 1 तब्दीली। हसन अली ड्रॉप। मोहम्मद वसीम जूनियर स्क्वाड में शामिल।